वसलातो वसलाम अला रसूल मुहम्मद वसाबी व आल बैती व अज़वाजिही व ज़ुर्रिय्यतिही अजमईन रहमतक या रब रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू ला तक़नतू मिन रहमतिल्लाहि इन्नल्लाहा यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ इन्नहु गफ़ूरुर रहीम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम सदक़ानी अल्लाह की ज़ात लाही जितनी वाक़ा का जो बेहतर है मक़सूद अॼु जो प्रोग्राम जेको आहे इंडिया जे तरफ़ में थियो आहे इंडिया वारनि अपील कई आहे असां काफ़ी टाइम खां वठी तव्हांजो राज़ कोन्हे पहुतो आहे तव्हांजी दुआ पूरी आलम इस्लाम लाइ मक़बूल थी वई आहे अचो त पूरी अचे त हिंदू असांजो वॾो भाउ आहे मुस्लमान नंढो भाउ क़ुरान असांजा क़ुरान जेका आहे त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह अल्लाह क़ुरान में वाज़े जेको आहे मुंहिंजी रहमत खां ना उमीद न थियो हर वक्त जेका आहे रहमत मोकिलण वारो अल्लाह पर क़ुरान में त हाणे नई नेत ते आयो आहे हिकिड़ी औरत जॾहिं उहो क़ुरान जो जेको आहे ज़िक्र ऐं क़ुरान जी जेका ॻाल्हि न मञी आहे क़ुरान जी बेअदबी आहे ईमानदार सां हुन चहिरो नेट ते ख़राब थी वियो अथव उनजो गदाइजी मुठी थी वियो ए मुसलमानो ये दुनिया में अगर भी ये चाहे तो फिर भी थी वजह तहाजे ताज अल्लाह रा इत्तला करे जब काफी जो इंसान होने के फिर रहता काफी होने जवाब देता अने दुनिया जा मानू जेके उहे एतरे कदर जो पंजे लाए इंडिया में हालत ॾिसो वीचारनि जा लाश वॾनि ते पिया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बि कंहिंजे मथां ॾुखियो वक़्त अचे दुआ घुरंदा कि अल्लाह जी ज़ात बरकात तव्हां ते महिरबान हुजे तव्हां बि रहमत खां ॿाहिरि न ईंदो त उहे बि रहमत खां ॿाहिरि न ईंदा सुभान अल्लाह पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में तशरीफ़ फरमा थिया नंढड़ो बच्चो ओ जेको आहे अम्मा जेका त जेकॾहिं आहे अपनी शाम जे सोने साईं जेके चेला त कढी थी हली अचे वरी कॾहिं त हो कीअं कढी थी हले पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा था कि न उहो साहब अम्मा खे कंहिं परेशान कयो हिकिड़ो साहब जी अम्मा जा बचे जेका लटो मथे कयो आहे लटो मथे करे अम्मा पंहिंजे बचनि जो गारो उठो वरी शफ़क़त जा पौधा खिले मथां वेही वई पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर ॻाल्हि खे मिसाल बणाईंदा हर ॻाल्हि खे जेको आदम तव्हांजो वक़्तु आहे त हुनखे इस्तेमालु कंदा चलो असां अम्मा खे परे त कयो अम्मा परे थी वई आहे पोइ असां अम्मा खे वरी ॿीहर छॾियो अम्मा खे जेको आहे ॿीहर छॾियो अल्लाह ॼाणींदा अम्मा शफ़क़त जा पर खिले बचनि जे मथां वेहिजी वई आहे सुभान अल्लाह पाण करे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कनि था पिया ओ असां बि अम्मा ॾे वाजायो अम्मा ईअं न सोचो त मथां मूंखे ज़िबियो कनि अम्मा ईअं न चाहियो त मथां मुंहिंजी नाज़ुक जॻह आहिनि नाज़ुक खमड़ आहिनि पटिजी पवनि मथां मूंखे नुक़सान ॾियनि अल्लाह ॼाणींदो एतिरा अम्मा खे बचा प्यारा न अचे रब करीम खे बाना प्यारा सुभान अल्लाह ओ वारो तव्हां बि अल्लाह खे प्यारा परेशान थियो असां दुआ घुरंदासीं इंशाअल्लाह तव्हां बि सिहत थींदा हर आलिम इस्लाम लाइ दुआ घुरो हर शइ लाइ मुंहिंजे रब करे त ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नहु मुंहिंजी रहमत करणु उमीद न थियो हर वक़्तु रहमत मोकिलण वारो अल्लाह
अरे इंसान ये मुसलमान से तो कितनी बीमार है, कितने कहाँ उठा आजाद दुनिया दौलत हर शे जो मजू हिते आई तहां गुलाम थी आओ केतरी हयाती गुजारी आज 70 साल 80 साल हो गई ये चौदा अंदरो का तहां जो मां उठो अंदरो का तहां जो मां उठो वो भुलजी न विया देखो कहे चंद माण्हू अहिड़े नमूने फ़ैसलो तो सही ॻाल्हि है पर मां इहो चवंदो त इंडिया में मूंखे फरमाइश थी आहे इंडिया वारनि उहो इहो चयो आहे त खुदा के लिए हमारे लिए दुआ मांगी दुनिया जो मुल्क जेको आहे 1.5 करोड़ आबादी आहे अॼु उते जेको आहे जेको पाणी पीअण वारो बि कोन्हे पाकिस्तान में अपील कंदा पिया ओ पाकिस्तानी वहाँ मसाला जा गुरु असा तो गुरु का जा अल्लाह का मोता जा आजाद थी सुभान अल्लाह खुश नसीब आयो पाकिस्तान आजाद था आजाद दवाएं तैयार थी हर शे तैयार थी सब कुछ थी अॼु वो तो माण्हू जेको असां मतलब हमलो पियो करे उहो ई जेको अपील तो करे तो बाबा सही शुक्र आहे असां ओॾे भाई असां तो जे लाइ दुआ कयूं हमारे के लिए दुआ करें इंशाल्लाह दुआ मांगेंगे आप इंडिया वाले आजाद हो जाएंगे वक्त जो चलो मुस वक्त जो जालिम आओ लौट मेरे तो हराम दी मेरे तो कटे करे तो बपटड़ा तो हिकड़ो जेको साल है आबे जो आयास बरसता आयास में अयास कंदो रहे तो माण्हू जॾहिं हुनखे चवंदा पुट खे लेकर रस्ते ते अचे थो त मुंहिंजो पुट तातला जीअं वरेसि तीअं करे चंद ॾींहंनि खां बाद उन माण्हू खे जॾहिं बीमारी मुब्तला थी वई छो त अल्लाह का नाम ईंदो अल्लाह जी ज़ात ताज न हो उहो ई न पियो चए त अंदरि क़बर अज़ाब कहिड़ो आहे छा ॻाल्हि आहे मां पंहिंजी औलाद नथो सुधारियां कुझु नथो करे सघां सॼी उमिरि जेको आहे त हराम खाधो छो तो कुरान उनखे ॿुधा ज़िक्र बिल कुरान भी जो ख़ाफ़ वही दे कुरान उन्हनि खे ॿुधाए जंहिंजो कुरान ते अमल आहे सुभान अल्लाह उन्हनि खे ॿुधाए कुरान वाज़िज़ करो आहे उन्हनि खे ॿुधायूं जेको मुंहिंजे कुरान खां डिॼनि चंद ॾींहंनि खां बाद उन घोट जी जेको उन वॾेरे खे बीमारी पैदा थी वञे बीमारी की हालत में जो खट दे पैदी तरह पुट अयाज बरंदा जो बात दिसे में को न दो आ जाए को न दे तो को दो नंबर को प्राओ कमंदा मोती जे पी दे दिसे वो आ जाए तो सदा बाकेरी हालत केतरी दौलत करके केतरा को न ठगी कहीं असा औलाद ना कहती है तो पंजे मौतला भी दो गुरे को मौत भी न थो ले बे हाने छा इलाज करे कूड़ ठगी न करे आता जे हालत ये न हो जे चलो अल्लाह जरूर जो तुम करके बचने दो याद रखो मुद्दत ते आयो मुद्दत का मादरी ये डंडा फेरी जाऊंगा कादा आया क्या न हुए हर से जो टाइम रखे दो हर से भी मुद्दत रखे जो वायदो क्यों ने तो वायदे जो पूरा अपो कंद में पकेला कंद पियो जो पुत्र दी सेज भी को दो आज बरस दी सेज भी को दो बीन पर पुट्रिया गाल करे थे तो छो नमा पजे बेगे दो रोटी जाए ते मां टोका होता कर बैठा टोली कंदा भागे छो तो अंदर जो चमो मुरसो तेरी का गाल आज जो पा खाता दे बे हाने छाती दोने के बाहर रोटी ना बदर मरे होते तो तेरी जा चला जा चला ना साले में को भी खटे में को नहीं दो एकले जावे चले फाम वापस चलो चलो आता गाल बुदुली गुरूर तक ब्रह्म देवरंदी भी कोन तो देश बेगाला श्री को मता इया गाला मुझी तो केरी गाला तेरे सब बटवारा कर मुसा मुके हिसाब किताब दे तमा पजे पी के वठी करे बाहर हलो उन जाने छा खबे चूता वठो करा चले सेवा मात गातो न त कोन तो घरा माल में के त कोन तो हिकड़ी सवारी दे मुके या जीवड़ी जगह में दे इया भी दे अबो भी दे तमा करे दे हेरो घरो कम करो हीरो भलो कम जो अदाए जीवती है तो वट पजे पी के खण जान चार हो जाए का हलो होना पजी साल पीवती यहां पे के भी क्यों आज तो हन दो तो ने जमल जी पानी में चुर खणी होते में तो
अबे के उते रहा तो अबे जी जो टल टकोर करे तो न जो जो मजूरी भी करे अचे करे मुझे बचड़न के खाराए तो रात जो सुबह पे आज जो निंड में ॾिसे तो हिकिड़ो माण्हू आयो आहे वो माण्हू चएसि तो पियो ओ नौजवान फलाणी वण हेठो जेको आहे तो दौलत पूरी पे थी सोन पूरे पे थी इहो कॾहिं चए तो हिलाल जो या हराम जो चए यार आहे हराम जो चए तो मूंखे न खपे मुझे कभी हराम जो कभी हराम अभी कानून की हालत थी वरी भी रात थी भाई वरी काम अचे तो न फलाणे पढ़े तो हिकु दीनार पूरो पे थी वनी कटे चेदा हिलाल जो या हराम जो चे यार अथी हिलाल जो चे तो वनी कढंदो सास सुभान अल्लाह सो थे थी भाई हुआ कोडर खणंदो सिधो न वणे तो वने तो बिस्मिल्लाह करे खोटे करे तो हिकिड़ो दीनार निकिरे थो हिन चए तो दीनार मां छा थींदो छो न मच्छी वठी पंहिंजे बचड़नि खे खाराए हिलाल जो दीनार हिलाल जो आधा हराम जो वो नौजवान सिधो बाज़ार में आयो आहे बाज़ार मां मच्छी ख़रीद कई आहे मच्छी ख़रीद करे सिधो घरवारी ॾे आयो आहे घरवारी खे चए थो ॻाल्हि ॿुध मुंहिंजी हाणे छिले बचड़ा भी खाना बेके भी खा रहा है तो भी खा मां भी खा अम्मा सदोरी अम्मा पैतर औरत है बिस्मिल्लाह रहमान रहीम करे तो कभी ये चूरे दी पे तो ट्रेन लाल निकली था बोल सुभान अल्लाह ट्रेन लाल निकली था पण अल्लाह ने बड़ो करे तो नानक फटती करे अचे दिसे एक मच्छी मो छा निकतो अचे तो सुभान मुजा मालिक तुझो रहम करम सुभान अल्लाह सुभान वो एक लाल करे तो सिधो मां भाषा हटे चलो भाषा साम चे तो खजाने वाले के हो खजाने वाला है न के देखो 70 जो का जो 40 खचर सोना भरे सुभान अल्लाह उन 40 खचर सोना भरे नाल वरी बियो खरीदे थे तो वरी खजाने वाले के देते न के जो का 80 खचर भरे सुभान अल्लाह 80 खचर 40 120 खचर को 1 किलो का खाना था मण खाना तो वो खड़ी करे तो पंजा कोट तैयार करे तो बे मारन के दे दो कमायो 5 लाख खामो तो वो दिन तैयार थी वहां पर साथी दोने बे वरी चे तो ए लाल बे खणी तो ने चे तो हिन के 120 रुपया भी देस चे बादशाह मांगी से इन जी कीमत और ये वो बादशाह थी दोने खजाना नौकर जा कर हर शे थी गावन रुपया ये कदे तो आस बरस तो वो सुनो कभी थी दोने फकीर थी दोने सिधो वापस चेकड़े चेतो अल्लाह या करे बाबा जो आवाज सुना तो मुझो भाई नौकरन के ऐलान करे चलो नौकर वनी करे न के व्यारे वनी करे न के तो पाप सुठे नो सावे आज मता न के तकलीफ ने मुझो भाई सिधो जने उन्होंने आया चेदा ने आलावाल छादिया चेदा हराम दी कमाई हराम थी वेंदी आहे गाल मां तो फकीर थी वा चेदा सबर वारा जाया कमना जी मां बासा सुभान अल्लाह ओ मुसलमानों सोचो बीमारी एनी आई ने जेदी कहा दई ना मारो डाला परेशान मां ये करे चोआ तो हे के बड़े लाउद ने ये पूरी जिते भी मुझे आवाज पहुंचे तो इंतजार ला दुआ करो छो तो सब मां वठी जा सब दुआ करो तहने दुआ मुझे ला वडी मकसूद है अल्लाह का दुआ है सब दुआ करो घणो टाइम में या अल्लाह पर इकरा जो वास्ते तो मिला मोरा पूरी इंडिया के पूरी दुनिया के आजाद फरमा इंडिया के मुसलमान जो बीमार जाने कोरोना बीमार में वठी गया मजा अल्लाह उनके जगह सही दुआ दे सबके आजाद फरमा अल्लाह आमीन या अल्लाह जगह बीमारी बड़ी है पूरी दुनिया में आजाद करूं या खुदा तो खादा करूं अल्लाह तू मदद करे के मदद करा आमीन शायद तुम बड़े प्यारे ये दुआ कबूल मकबूल जासन सच्चे बने है कराए पूरी दुनिया की आप परेशानी दूर बनेगा आमीन या अल्लाह पूरी जगह देली अजे हिन बीमारी में कोरोना में वकोर दी या रब उन्हनि खे आज़ादी दे मुंहिंजा परवरदिगार पर हिकिड़ा जो वास्तो थी जेके बि हिंदू हुजे मुसलमान हुजे पूरी दुनिया खे हिकु जेका गैर मज़हबी हुजनि उन्हनि खे आज़ाद कर अल्लाह सल्ली अला मुहम्मद व आल मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व आल इब्राहीम
إنك حميد اللهم بارك على محمد وآل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار وقنا عذاب القبر وقنا عذاب السقر وقنا عذاب شر الشيطان يا قيوم لا إله إلا أنت سبحانك إني كنت من الظالمين अल्लाह पाकिस्तान की उरूस ताकत है अल्लाह सबके पर एक रहे ये गुरबत जगह दूर दफी कर मुझा मौला पर एक रहे जो जी बीमार में कामी शिफा कर दे या अल्लाह जी बे औलाद में को औलाद अता कर मुझा मौला जी बेरोजगार में रिज़्क़ अता मुझा अल्लाह कुरान सुना हर मुसलमान के लिए या अल्लाह पर एक रहे जो वासु से दीन मोहम्मद दे काम है दाना मुझा मौला पर एक रहे मदीने वाले से ये तीनदा ये पूरी दुनिया के अल्लाह इन्नक ला इलाहा इल्ला मुहम्मद रसूलुल्लाह